साईं गुलाम सरवर मंगी मेंबर मॉनिटरिंग मर्कजी इलेक्शन कमेटी साईं जो प्रोग्राम है जल्दी दोस्तों के अंदर चाहे तफसील खाली है बाकी बिना जो सदर साईं मोहम्मद कासिम जोड़ाइयो साईं तनवीर अनीस आराई साहब बख्शर खान धोरो अब्दुल हमीद आराई इल्ताफ हुसैन भट्टी के हिंद पिंडाल में अखंड थे भीदार कयूंगा वफाई वॾी ॻाल्हि आहे सिंधियूं सां सचाई वॾी ॻाल्हि आहे मिटीअ सां वफाई वॾी ॻाल्हि आहे भली मीर ॻाल्हि में इक़बाल हुजनि पर असांजो भिटाई वॾी ॻाल्हि आहे जी लतीफ़ हक़ लतीफ़ मार ग्रुप के पहिरीं 40 लख रुपया चंदे जी मद में जेके वसूल कया आहिनि सिंध जे गयूर उस्तादनि खां मां भाई मौजूदा वक़्त ताईं सिंध जे उस्तादनि जा 40 लख चंदे जा उहे जेके खाधा आहिनि उहा ऑडिट कराए ऐं सिंध जे गयूर उस्तादनि जे साम्हूं पंहिंजे पाण खे पेश करे। पेटल जिला मटियारी सदाइती सबका त भुख न बासे का जही अतेही ज़ात जी गुंबश नाए जाए त मूसी अने साद जी मिठो न करे। एक दफ़ो वरी भी हथ मथे करे चओ उन काबीना में डिस्ट्रिक्ट सांगर जे काबीना में मां पान मौजूद हुअसि बहसियत इंफॉर्मेशन सेक्रेटरी पेटल ऑफ डिस्ट्रिक्ट सांगर। हर इजलास में हाजी नाज़िम हुसैन निज़ामानी और आम यार ॻाल्हि कयां पियो घुर कंदो त गुलाम रसूल महर चंदे जा 40 लख रुपया जेके खाधा कूड़ा सच्चा ऑडिट कराए सिंध जे उस्ताद जे साम्हूं तव्हां हाल हथ मथे करे चओ कि सिंध जे हक़ी उस्तादनि जा पैसा आहिनि। ॿी ॻाल्हि वरी हिकु दफ़ो बाइसियत सदर गुलाम रसूल महर 5 सालनि में छा कयो हाल वरी भी पुछाणो करे। महिरबानी साईं पेटल सईदाबाद जे दोस्तनि साईं